इलेक्शन जे लाइ मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त इलेक्शन में बि सभिनी पार्टियुनि खे हिसो ॾिनो वञे ऐं जेके जेल में आहिनि जीअं इमरान ख़ान जेल में आहे या ॿिया बि जेके जेल में आहिनि उन्हनि खे इलेक्शन जे ॾींहंनि में आज़ादी ॾिनी वञे। आज़ादी ॾेई उन्हनि खे बि बराबरि जो मौक़ो मिलणु खपे, छो त सियासत में दुश्मनी कान हूंदी आहे। सियासत हिकिड़ी सियासत आहे। जेसीं ताईं अदालत कंहिंखे मुजरिम नथी करार ॾे त तेसि ताईं उन ते रुॻो इल्ज़ाम आहे। हेसि ताईं उन्हनि सभिनि ते इल्ज़ाम आहे तो सभई सियासी कैदी आज़ादु कया वञनि ऐं हिकिड़ी अहिड़ी इलेक्शन कराई वञे जेका जीअं 1970 या 71 वारी इलेक्शन थी हुई, जंहिंमें जंहिंजो साहिरो आवाम ॾे थो वञे ऐं जनरल यहया ख़ान जंहिं उन ज़माने में चीफ हो, प्रेसिडेंट हो बहंदो, उन इलेक्शन कराई। त आउं चाहियां थो त साॻियो साहिरो जनरल आसिम मुनीर साहिब जे बि सिर ते अचे ऐं उहो हिकिड़ी अहिड़ी इलेक्शन कराए वञे जंहिंखे वरी बि 30 साल 40 साल पाकिस्तान जा माण्हू यादि कनि त असांजे मुल्क में हिकिड़ी इलेक्शन जनरल यहया कराई जेका फेयर एंड फ्री हुई, ॿी इलेक्शन जनरल आसिम मुनीर साहिब कराई, उहा फेयर एंड फ्री हुई। इन जे करे सभिनी खे मौक़ो मिलणु खपे त इलेक्शन कनि, उन खां पोइ भले सभिनी ते केस लाइ वञनि ऐं सभिनी खे सज़ा थिए थी त ॾिनी वञे। हिन वक़्तु ख़ासि तौर ते ॾिसो वञे जेको नून जेका आहे ॿियनि सभिनी लाइ इताद करे रही आहे, पीपल्स पार्टी खां जंहिंजो मिसाल सिंध में बि आहे, जीअं बलूचिस्तान में बि आहे। उन खे तव्हां कीअं जेके गुज़िरियल जेका हुकूमत रही आहे हुन में पीपल्स पार्टी खे साथ का सवाल मुस्लिम जो वज़ीर न थी सघियो। हिन वक़्तु जेको आहे इख़्तिलाफ़ आर्ज़ी हूंदा आहिनि ऐं पाणीअ वांगुरु हूंदा आहिनि। जेसीं ताईं मियां साहिबु पहिरीं त मियां साहिब खे पाकिस्तान में अचण ते मुबारकबाद थो ॾियां ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हर को माण्हू पंहिंजे मुल्क में हुजे ऐं पंहिंजे मुल्क में वेही सियासत करे त आउं मुबारक थो ॾियां। ऐं मियां साहिबु वॾो आहे, उनखे बि गुज़ारिश कंदुसि उहो ऐं बिलावल साहिबु गॾिजी कमु कनि, हिकिड़ा 5 साल अहिड़ा ॾियनि आवाम खे जंहिंमें सियासत खे पासे ते रखनि ऐं उहे 5 ई साल ही सभई रहनुमा गॾिजी आवाम जी ख़िदमत कनि, आवाम जा जेके ॾुख सूर आहिनि उहे ख़तमु कनि, पोइ भले पिया पंहिंजूं मुखालफ़तूं ऐं इहे सियासतूं कनि। डिस्ट्रिक्ट मटियारी जे साहब जेको आहे सो नून लीग सिंध में पीपीए सां टक्कर खाईंदी ऐं नून लीग सिंध में हुकूमत खाईंदी। तव्हां छा चवणु चाहींदा आहियो? इहो कंहिं चयो? नून लीग अॻवान बशीर अहमद ऐं न्यायालय जॾहिं मियां साहिबु हिते अचे सिंध में ऐं उहो पाण अची शुरू करे इंतिखाबी कैंपेन त पोइ सम्झिजो त इहा ॻाल्हि सही आहे। उन्हनि खे दुआ कनि जो घर वेठे बि असांखे यादि कनि पिया। डिस्ट्रिक्ट मटियारी जे हिसाब सां ईंदड़ इलेक्शन त इन ते ॻाल्हाइणु खपे 5 दिसंबर खां पोइ जॾहिं इलेक्शन जो शेड्यूल अचे ऐं हिकिड़ी ख़ासि पिक्चर पंहिंजे साम्हूं अची वञे त छा थियणो आहे छा कोन थियणो आहे, त उन ते पोइ वधीक ॻाल्हाइजे त बहितरु थींदो। थैंक यू सर।